नाज़रीन, कराची डिवीज़न जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी आहे। बरसात सबबि रोड रस्तनि ते पाणी बीहजी वियो आहे। बिजलीअ जो निज़ाम बि मुतासिर थियो आहे। वीडियो लिंक ते तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां गॾु आहे राजा असगर सूमरो। अजी नाज़रीन, हिन टाइम पूरी सिंध में बरसातूं हली रहियूं आहिनि। ॻाल्हि कजे अगर कराची जी, तो कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हिन टाइम वसकारो जारी है। जीअं त मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां, कराची जे इलाइक़े गुलिस्तान जोर, मलीर, शारा फैसल समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हिन टाइम किथे तेज़ तो किथे स्लो बरसात हली रही है। इन सां गॾोगॾु ॻाल्हि कजे के इलेक्ट्रिक जी, कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जीअं नॉर्थ नाज़माबाद थियो, कराची जो गुलिस्तान जोर, भेटाईआबाद, मलीर, मॉडल कॉलोनी जे इलाइक़नि में हिन टाइम जेको आहे बिजली बंदि आहे बरसात जे सबबि। ऐं उनखां अलावा सहूलियतनि जी अणहूंद सबब जो हिन टाइम मुझे पुठियां तव्हां ॾिसी सघो था पिया तो बरसात जो पानी जो हिन टाइम जमा है। उनसां अलावा जो बरसात के पानी सबब जो गटर भी उथली पिया आहिनि, जंहिं सबब कराची में जो ट्रैफिक भी मुतासिर थी रही है। इन सां गॾोगॾु मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त कराची में 14 अगस्त ताईं बरसातनि जो सिलसिलो ॿुधायो वियो आहे। मौसमियात खाते पारां 14 अगस्त रात ताईं बरसातूं हलण जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। जी।